घोसपुर भरसा कंदकोट बी सेक्शन थाने की हद चिमनी शाख वट नामालूम हथियारबंद माल के वापारी बाबू लोलोई का हथियारन के ज़ोर ते 12 लाख फुर करे फरार थी विया। मुज़ाहिमत हथियारबंदन नौजवान के गोलियों हणी शदीद ज़ख्मी करे छड़ियो। ज़ख्मी की गणती जोगी हालत में सखर अस्पताल इलाज लाइ मोकिलियो वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। आख़िर में यादि रहे थे हथियारबंदन हथां ज़ख्मी थियल नौजवान भाव सां गॾु ॻोठ पालवान लोलोई खां रहीम यार ख़ान माल के वापार लाइ वञी रहियो हो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।